जे मारूफ बुज़ुर्ग सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी जे जनाज़े नमाज दरगाह हुसैनाबाद में पंहिंजे पुट हाफ़िज़ सैयद अताउल्लाह शाह बुखारी पढ़ाई। सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी के दरगाह हुसैनाबाद में मिट्टी मां हवाले कयो वियो। जुमे जी नमाज खां बाद ही जनाज़े नमाज अदा कई वई, जंहिंमें पूरे पाकिस्तान मां मुरीदन ऐं अक़ीदतमंदन लखनि जी तादाद में शिरकत कई। सोग में ॿिए ॾींहुं बि कंबर शहर बंदि आहे। सिंध समेत मुल्क जे कुंड कुड़िछ मां मुरीदन ऐं अक़ीदतमंदन जी दरगाह हुसैनाबाद आमद जो सिलसिलो जारी आहे।